इन खां पोइ ॿ ॻाल्हियूं मां तमामु सुठियूं जेके अचीवमेंट्स मूंखे लॻनि था कि करणु घुरिजनि। जेको आहे हिकु सिंधी सेंट्रल यूनिवर्सिटी जो डेवलपमेंट थियणु घुरिजे, उन जी स्थापना थियणु घुरिजे। उहा हिकु तमामु वॾो अचीवमेंट रहंदो अगरि असांजा पॉलिटिशियन अकेडमीज़ जा जेके चेयरमैन्स आहिनि, असांजा ब्यूरोक्रेट्स आहिनि, अगरि उहे ईंदा अॻियां ऐं उन्हनि जो सहयोग रहंदो त बिल्कुलु इहा सिंधी सेंट्रल यूनिवर्सिटी ठहंदी। उन में मुंहिंजी पहिरीं कोशिशि इहा रहंदी। ॿियो मां सम्झां थो त मीडिया जो तमामु सुठो रोल आहे। मीडिया अगरि असांखे सपोर्ट कंदी, असांजा टीचर्स आहिनि, असांजा स्टूडेंट्स आहिनि, अकेडमीज़ जा चेयरमैन आहिनि, मेंबर आहिनि, इन्हनि जे तरफ़ां त लैंग्वेज जो वाधारो थियणो ई आहे। पर चूंकि अॼुकल्ह मॉडर्न कंप्यूटर जो ज़मानो आहे, एडवांस टेक्नोलॉजी ज़मानो आहे, उन टेक्नोलॉजी ज़माने में मीडिया जो रोल तमामु वॾो आहे। ऐं ॿार जेके असांजा सिखी सघनि था उहो मीडिया सां जल्दी ईज़िली उन्हनि खे एडॉप्ट करे सघनि था। छाकाणि त थियोरिटिकल क्लासिस जे थ्रू पाण खे घटि सम्झ में ईंदो आहे, पर उहो ऑडियो विज़ुअल फॉर्म में ईंदो त उहो तमामु सुहिणे नमूने सां असांजे ॿारनि खे इफेक्ट कंदो ऐं उन्हनि जो जेका ॻाल्हि हू चाहीनि था उन्हनि खे सुठो बि लॻंदो, उनखे जल्दी एडॉप्ट कनि था। त जेको नेक्स्ट मुंहिंजो टारगेट आहे कि कंहिं बि तरीक़े सां हिकु सिंधी चैनल स्टार्ट थियणु घुरिजे। मां रिक्वेस्ट कई मिनिस्ट्रीअ खे कि सिंधी चैनल स्टार्ट कयो वञे। ॿियो नथा करे सघो त मूंखे घटि में घटि 2 कलाकनि जो स्लॉट ॾियो। 2 कलाकनि जो स्लॉट बि थींदो त उन में घणेई पोस्टूं डेवलप थींदियूं। उन में कैमरामैन बि हूंदा, जेको आहे डायरेक्टर्स बि हूंदा, घणेई उन्हनि में जेको आहे प्रोग्राम राइटर्स बि हूंदा। उहे सभु शयूं उन्हनि जा जनरेशन थींदो, जॉब्स जो डेवलपमेंट थींदो। त जेको असांजी जॉब्स जी ॻाल्हि कयूं था उहा बि ॻाल्हि उन सां गॾु जुड़िजी वेंदी। स्टोरी राइटर्स खपंदा, नाटककार खपंदा, उन्हनि जो बि थी सघंदो, उन्हनि जे थ्रू वैकेंसीज़ जे थ्रू उन्हनि जो डेवलपमेंट थी सघंदो। इन तरीक़े से मैं समाज खे जोड़णु चाहींदुमि। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। हाणे रोबोट खणी वेंदो मरीज़नि लाइ खाधो ऐं दवाऊं। हाणे दिल्ली मेट्रो बि जल्द पकड़ींदी रफ़्तार। कोरोना ॾेखारे छॾियो त भारतीय जीवन शैली सभिनि खां बहितर। विजय शेखर शर्मा चयो, कोरोना खां पोइ डिजिटल कंपनियुनि जी रहंदी अहम भूमिका। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 1,44,423, 4,128 मौत, 61,379 रिकवर। अंजार में सोन रोकण समेत 89,000 जी थी चोरी। न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया, हांगकांग, थाईलैंड, दक्षिण कोरिया ईअं 5 देश थिया कोरोना मुक्त। 92 साल में पिनाकिन जानी उर्फ माताजीअ जो थियो निधन। राजकोट में मास्क न पातल हूंदो त घर में अची वेंदो ई मेमो। मल्टीप्लेक्स जून में खुलंदा पर नाइट शो कोन थींदो। बीसीसीआई चयो, सौरव गांगुली आईसीसी जो अध्यक्ष कोन थींदो। फ्लाइंग बुलेट्स जे शामिल थियण ते वधी वई वायु सेना जी ताक़त। अमिताभ बच्चन जी फिल्म अमर अकबर एंथनीअ खे थिया 43 साल पूरा। प्रेक्षा मेहता कयो सुसाइड। क्राइम पेट्रोल मेरी दुर्गा, लाल इश्क जहिड़ियूं सीरियल्स में कयो हो कम। देश दुनिया में सभ खां गरम तापमान में रहियो चूरू, पारो पहुतो 50 डिग्री। लाल कृष्ण आडवाणीअ सां गॾु नरेंद्र मोदीअ जो सफ़र सोमनाथ अयोध्या जी महारैलीअ खां वठी 26 मई 2014 ते बणियो भारत देश जो वड़ा प्रधान। अहिड़ीअ तरह 26 मई 2020 ते थी रहियो आहे राम मंदिर जो निर्माण। पहाको नंबर 28, दिल्लीअ खे ख्वाब में छिछर।
मतलब त असीं जेको चाहियूं था जंहिं शइ जी असांखे ज़रूरत हूंदी आहे असीं उन मन चाही शइ जो चिंतन मन ई मन में कंदा रहंदा आहियूं। असांजो मन उन ई वीचार में लॻो पियो हूंदो आहे। सुपननि में उहा शइ पई नज़र ईंदी आहे। पहाको नंबर 29 लाचार अॻियां आचार कोन्हे। मतलब त लाचार माण्हूअ लाइ हालतुनि सां समझोतो करण खां सवाइ ॿियो को विकल्प न हूंदो आहे। जिते बस न हले उते धाह ॾियणु अजायो आहे। पहाको नंबर 30 अॾींदे ॾींहं लॻी वञनि डाहींदे बेरम न लॻे। कंहिं बि शइ खे अॾण में घणो वक़्तु ऐं घणी महिनत लॻंदी आहे। इन्हीअ जे उबत उनखे डाहिण में का देर न लॻंदी आहे। ठाहिणु ॾुखियो हूंदो आहे, डाहिणु सवलो हूंदो आहे। पोइ काई शइ हुजे, कम हुजे या को सबब। घड़ी डिटर्जेंट खां बि वधीक ख़राब थी वई आहे ज़िंदगी। घड़ी डिटर्जेंट खां बि वधीक ख़राब थी वई आहे ज़िंदगी। इस्तेमाल त कनि था, इस्तेमाल त कनि था, पर कोन कनि था विश्वास। ॻाल्हि एतिरी मिठी रखो, ॻाल्हि एतिरी मिठी रखो, कॾहिं वापसि वठणी पए त ख़ुदि खे कड़ी न लॻे। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।